नाज़रीन, दरगाह हज़रत सैयद असगर अली शाह अल मारूफ सखी ॼाम ॾातार जी दरगाह ते अॼु बि केतिराई माण्हू डॉक्टरनि खां इलाज कराइण बदिरां पंहिंजे बीमार मरीज़नि खे सखी ॼाम ॾातार जे तारीख़ी क़ब्रिस्तान में ख़बर जे वण सां पेरनि में ज़ंजीरनि सां ॿधी तालो हणी चाबी दरगाह में उछलाए छॾनि था। जॾहिं मरीज़ सिहतयाब थी वञे थो त सखी ॼाम ॾातार जी करामत सां तालो खुली वञे थो। उन हवाले सां ॾिसूं था नवाब शाह मां ब्यूरो चीफ तालिब हुसैन रिंद जी हीअ रिपोर्ट। जी मां हिन वक़्तु मौजूदु आहियां दरगाह सखी ॼाम ॾातार ते। उते जेके ज़हनी मरीज़ हूंदा आहिनि, जेके ज़हनी तवाज़न में वञाया वेंदा आहिनि, उन्हनि जे जेके वालदेन आहिनि, उन्हनि खे सखी ॼाम ॾातार जे तारीख़ी क़ब्रिस्तान में जेके वण आहिनि ख़बर जा, उन्हनि में उनखे जंजीर पेरनि में ॿधी तालो हणी ऐं जेका चाबी आहे उहा दरगाह ते उछलाए छॾींदा आहिनि। अचो त हितां जे शहरनि सां ऐं उन्हनि जे वालदेन सां ॻाल्हि ॿोल कयूं त उहे ईअं छो था कनि ऐं उनजो छा चवणु आहे। अॼु माण्हू ईंदा आहिनि दिमाग़ी तवाज़ा जेके दवाऊं वठंदा आहिनि, पोइ डॉक्टरनि खां उनखे दवा न लॻंदी आहे, ना इलाज हूंदा आहिनि, उहे सखीअ ते खणी ईंदा आहिनि उमेद करे त भाई सखी आहे, अलाह जो वली आहे, असांजा बेड़ा पार थी वेंदा। पोइ हू छा कंदा आहिनि, तालो हणी वणनि सां गॾु चाबी रोज़े में उछले छॾींदा आहिनि। पोइ जॾहिं उन्हनि जी दिलि जी तमन्ना तयारु थी वेंदा आहिनि, सिहत आहे, उन्हनि जो तालो अधु ख़ुदि पाण खुली वेंदो आहे। तालो खुलण खां पोइ उन्हनि खे सखीअ जी ज़ारत करे हलिया वेंदा आहिनि सिहतमंद। अहिड़ा कई माण्हू असां ॾिठा आहिनि जेके सखीअ ते हिते सफ़ा हलील मस्तु आहे, हींअर तयारु थियो सखीअ जी ज़ारत कयो हलियो था वञनि। साए सुमार सखीअ जो वॾो लॻंदो आहे। ॿियो असांजे सखीअ जो इहो करिश्मो आहे जो हिन सखीअ जे शहर में अहिड़ा माण्हू तुजार बि आहिनि, पर ॿ मंज़िल जाइ ठहे ई नथी। 6 महीना बि लॻी था वञनि, कंहिंखे साल बि था लॻी वञनि, कंहिंखे 5 साल बि लॻी था वञनि। पोइ जॾहिं अलाह जा वली राज़ी थींदा आहिनि, हुननि जो ऑटोमेटिक तालो खुली वेंदो आहे, त हू बसि सिहतमंद ते तयारु थी वेंदा आहिनि। छोकिरो वठी ठीकु कोन हो, दिमाग़ जो चकर होसि, पोइ हिते ॿधियोसि, पोइ तालो खुली वियो वणनि नंबर दरगाह जे पासे में सखी ॾातार जाम जी जो। पोइ हाणे सही आहे उहा जी दुआ सां हिते 8-9 महीना थिया असांखे। जी तव्हां वालदेन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो चवणु आहे त जेके डॉक्टरनि जूं वॾियूं वॾियूं फीसियूं आहिनि, असां पंहिंजे औलाद खे उन्हनि वटि वठी वेंदा आहियूं, लेकिन उन दवाउनि जे करे हू ठीकु न थींदा आहिनि। पोइ असां उमेद खणी सखी ॼाम ॾातार ते ईंदा आहियूं ऐं पंहिंजे औलाद खे उते जंजीरनि सां ॿधंदा आहियूं। पोइ कॾहिं 5 महीना लॻंदा आहिनि, कॾहिं 3 महीननि में जॾहिं सखी राज़ी थींदो आहे त ऑटोमेटिक ई जेको उनजे पेर में तालो में जेको तालो लॻल हूंदो आहे उहो पाण खुली वेंदो आहे। त पोइ असां नचंदा कुॾंदा ऐं बास ॾेई सखी ॾातार ते ऐं पंहिंजे नौजवान पुटनि खे, पंहिंजे भाइटियुनि खे, पंहिंजी औलाद खे नचंदे ख़ुशी ख़ुशी सां वापसि वठी ईंदा आहियूं। कैमरामैन वहीद खोसे सां गॾु तालिब हुसैन रिंद, SS न्यूज़, नवाब शाह।